कंदकोट रिपोर्टर ग़ालिब हुसैन सुमरो। कंदकोट शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। सफ़ाई सुथराई जो निज़ाम धरम भरम। आवाम खे मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पियो। कंदकोट शहर गंदगी हर मोहल्ले जी घिटियुनि रोडनि रस्तनि ते गंदगी जा अंबार लॻी विया। म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबबि हर हंधि किचिरो ऐं गंदगी नज़र अचे पई। रोडनि रस्तनि ते गंदो पाणी बीठल आहे। रस्तनि ते गंदगी जा अंबार लॻी विया। म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबबि हर हंधि किचिरो ऐं गंदगी नज़र अचे पई। रोडनि रस्तनि ते गंदो पाणी बीठल आहे। सफ़ाई करण वारो अमलो घर वेठे पघारूं पिया खणनि ऐं हर तरफ़ कोरोना जो ख़तरो त ॿिए पासे मच्छरनि जो आज़ार, जंहिं करे काफ़ी ॿार ऐं पोढ़ा मलेरिया जहिड़े मौज़ी मर्ज़ में मुब्तला थी चुका आहिनि। सॼो शहर परेशान आहे। उन मौक़े ते शहरियुनि चयो त कंदकोट शहर में TMO मक़सूद अहमद जतोई ऐं सुपरवाइज़र जी नाअहली जे करे शहर में सफ़ाई सुथराई जो कमु कोन थिए पियो। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं बल्दियाती सेक्रेटरी खे अपील कंदे चयो त ख़ुदा रहा TMO मक़सूद अहमद जतोई ऐं सुपरवाइज़र खे कंदकोट शहर खां हटाए करे असांजे शहर खे साफ़ सुथरो बणायो वञे।